जालत जे झोपड़ियुनि में ज़ुल्म जा ज़िंदान काटींदड़ ऐं दहशत सां दिलियूं लॻाए ख़ुशहाली जी ख़ैरात ॾींदड़ क़ौम खे मिस्टर सिंधी जो सलाम क़बूल पवे। असांजा ज़हन सदियुनि खां हालतुनि जी तब्दीली जा मुंतज़र ते रहिया आहिनि, पर बदिलाव जी बहार कॾहिं बि नसीब कोन थी, छो त मरीज़ खे शफ़ा जी शफ़क़त ॾिसण लाइ उमीद जी न बल्कि इलाज जी ज़रूरत हूंदी आहे। दवा केतिरी बि पावरफुल छो न हुजे, पर ॾिसण सां असर नाहे कंदी। मंज़िल ॾुखी हुजे या आसान, पर वहण सां न बल्कि हलण सां मिलंदी आहे। हरकत तव्हांजो सफ़र आहे, जिस्मानी हुजे या ज़हनी, जारी हर हाल में रखणो आहे। सवाल इहो आहे त छा असांजा तब्दीली जा ख्वाब कॾहिं ताबीर माणे सघंदा? ही उहो अहम सवाल आहे जंहिंखे असां कॾहिं पंहिंजे पाण खां पुछण जी हिमत ई नाहे कई। सच त इहो आहे त असां कॾहिं पंहिंजे तरफ़ां हक़ीक़त ई नाहे ॾिठी। असांजा ज़हन हालतुनि जे गिर्द घुमनि था, असांजूं निगाहूं बसि उन्हनि जा नज़ारा कनि थियूं जिन्हनि जा अक्स असांखे ॾेखारिया वञनि था। असांजे बीमार ज़हननि खे अज़ीम ऐं आज़ाद ज़हन करार ॾेई, गफ़लतनि खे अज़मतनि जो रूप ॾेई रवायतुनि जी राह खे ज़िंदा रखियो वञे थो। असांजो मिसाल ईअं ई आहे जीअं कैंसर जे आख़िरी स्टेज जे मरीज़ खे डॉक्टर सिहतयाबी जो दिलासो ॾींदो आहे। सभु कुझु विञाइण बावजूद बि असांजो बचाइण ते ज़िद आहे, जॾहिं त हाणे हिफ़ाज़त करण लाइ बसि मंशियात वञी बची आहे। नोट कयो त असां हमेशह उहा ई शइ विञाई आहे जंहिंखे बचाइण जी दावा कई आहे। शहरनि जी मालिकी पे कईसीं त धारिया ॻोठ ताईं अची विया, वसीलनि जी नीलामी पे रोकीसीं त आसार क़दीम जहिड़ा असासा ई हलिया विया, इल्म जी ॻाल्हि कईसीं त तालीम खसी वई, अमन जी हाम भरीसीं त कफ़न विरहाइण जी रस्म अची वई। ॾिसो, सियासी तौर ते सभु आज़ाद आहियो। आऊं ईअं कोन चवंदुसि त पंहिंजी पार्टी छॾे मुंहिंजी पसंदि ते वोट ॾियो। मुंहिंजो मक़सदु इहो आहे त पंहिंजे पाण खे सुञाणो, पंहिंजनि हालतुनि ते गौर फ़िक्र कयो त असां सां छा पियो थिए। सॼनि जा उहे सैलाब जेके असांजा वजूद ई ॾोड़े विया, चलो उन्हनि खे सम्झण त असांजे वस जी ॻाल्हि नाहे, पर घटि में घटि 75 सालनि जी तारीख़ ते तहक़ीक़ त करे सघो था। पर तहक़ीक़ जो मतिलबु पंहिंजे दिमाग़ खे तकलीफ़ ॾियणु हूंदो आहे। इन करे असां इन में ख़ुशि आहियूं जेको ॿुधूं पिया। चलो मञोसीं, असां हिकु गैरतमंद, सेहतमंद ऐं आज़ाद ज़हन रखंदड़ क़ौम आहियूं, पर मूंखे का हिकिड़ी निशानी अहिड़ी ॿुधायो जंहिंमां इहो साबित थिए त वाक़ई असीं हिकु ज़िंदा क़ौम आहियूं। न, तव्हांखे का बि निशानी कोन मिलंदी। ज़हन में रहे त जॾहिं लफ़्ज़ क़ौम इस्तेमालु थींदो आहे त उहो उन अक्सरियत लाइ थींदो आहे जेका अबोझ, मज़लूम ऐं अॼु बि वॾेरनि, सरदारनि ऐं पीरनि मुर्शिदनि जे पेरनि में पई आहे। अकड़ हमेशह अक़लियत में रहंदो आहे। शऊर जी शमा रोशन करण लाइ इन करे सलेबनि ते साह ॾियणो पवे थो, छो त जहालत जे जबरनि ते चढ़ी उहा अक्सरियत तव्हांजे वजूदनि मथां वार कंदी आहे। जी ज़िंदगी मौत ताईं मुसलसिल सफ़र में रहे थी, ईअं ई ज़िंदा क़ौम मुसलसिल हरकत में रहे थी। कुझु साल अॻु अमेरिका जे हिकु सिनेमा में कमर्शियल फिल्म खां अॻु हिकु शॉर्ट फिल्म ॾेखारी वई। शॉर्ट फिल्म हिकु मुख़्तसिर दौरान जी फिल्म हूंदी आहे जंहिंमें हिकु ख़ासि मैसेज ॾिनल हूंदो आहे। सिनेमा हॉल फुल हो। शॉर्ट फिल्म शुरू थी, जंहिंजे शुरू में इहो ॿुधायो वियो हो त फिल्म 10 मिंटनि ते मुश्तमिल आहे। पहिरें सीन में छित ते लॻल हिकु पुराणो पंखो ॾेखारियो वियो जेको आहिस्ते आहिस्ते हली रहियो। पूरी स्क्रीन ते सिर्फ़ उहो पंखो नज़र अची रहियो। सभु गौर सां ॾिसंदा रहिया। हाल में मौजूदु सभिनी ॾिसंदड़नि जो इहो ख़्यालु हो त हिन सीन खां पोइ ज़रूर कुझु अहिड़ो ॾेखारियो वेंदो जेको ख़ासि हूंदो, पर अहिड़ो कुझु बि कोन थियो। 3 मिंट गुज़री विया, सीन उहो ई साॻियो, बसि पुराणो पंखो आहिस्ते आहिस्ते हली रहियो। 5 मिंट गुज़रण खां पोइ माण्हू बोर थियण लॻा। 7 मिंटनि खां पोइ कुझु माण्हू 5 सीटनि तां उथी ॿाहिरि हलिया विया। 8 मिंट गुज़रिया त माण्हुनि जूं नज़रूं स्क्रीन तां हटण लॻियूं। 9 मिंट थींदे ई फिल्म ठाहिण वारे खे घटि वधि ॻाल्हायो वियो, पर जॾहिं आख़िरी 15 सेकंड बचिया त ओचितो सीन तब्दील थिए थो ऐं कैमरा जो रुख पंखे खां हटी करे उन जे हेठां हिकु पुराणी खट ते सुतल हिकु शख़्स तां थिए थो ऐं बैकग्राउंड में हिकु आवाज़ ॿुधण में अचे थो त ही शख़्स माज़ूर आहे जेको खट तां लही नथो सघे ऐं जंहिं पंखे जे सीन खे तव्हां 10 मिंट बर्दाश्त न करे सघिया। ही शख़्स 10 सालनि खां इहो साॻियो ई मंज़र ॾिसी रहियो आहे। हिकु लम्हे जे लाइ पूरे सिनेमा हॉल में ख़ामोशी छाइजी वई ऐं पोइ तालियुनि जी गूंजूं थी। ही अहिड़ा मैसेज आहिनि जेके डायरेक्ट इंसान जी दिलि ते असर कनि था। हिकु नॉर्मल इंसान हर वक़्तु साॻी कंडीशन में नथो रही सघे। तब्दीली इंसानी ज़हन जिस्म जो फितरी अमल आहे। तव्हां बिरयानी जा केॾा बि शौक़ीन छो न हुजो, पर डेली बेस ते नथा खाई सघो। हर वक़्तु हिक ई शइ खे नथा ॾिसी सघो। नॉर्मल ज़हन खे तब्दीली जी ज़रूरत हूंदी आहे, पर नोट कयो त असां 75 सालनि खां हिकिड़ो ई सीन ॾिसंदा पिया अचूं। बुख, बदहाली, ज़ुल्म जा साॻिया ई मंज़र सालनि खां हलंदा पिया अचनि, जेकी न ई तब्दील थियनि था ऐं न ई ख़तमु थियनि था। ऐं मज़े जी ॻाल्हि त अहिड़ा मंज़र असां वॾी दिलचस्पी सां ॾिसंदा पिया अचूं। तकलीफ़ूं गूंगियूं थी चुकियूं आहिनि, आवाज़नि जूं गूंजूं चरियूं थी वियूं आहिनि, पर मंज़र आहिनि जेकी तब्दीली नथा थियनि। तव्हांखे शायदि ख़बर नाहे, पर दुनिया में सभ खां वधीक एहतजाज असां कया आहिनि, सभ खां वधीक लांग मार्च असांजा थियल आहिनि। बुख हड़तालूं बि कयूंसीं त धरणा बि हयासीं, पर जेकॾहिं को फ़र्क़ु आयो हुजे त बयानु कयो। ईंदो ई कोन, छो त असांखे तब्दीली सां चाहत आहे, पर पंहिंजनि बदतरीन हालतुनि खां एतिरी नफ़रत नाहे जो मुकमल तौर ते अहिड़नि ज़ुल्मनि ऐं ज़ालिमनि खां बाग़ी थी ख़ुशहाली जे ख्वाबनि जी ताबीर लाइ पंहिंजी मंज़िल ॾांहुं सफ़र करे सघूं। इल्म सां मोहबत आहे, पर जहालत सां यारी बि आहे। पंहिंजनि हालतुनि खे ॾिसी तंज़ानिया जे हिकु शाइर ओलोथो जैन जी हिकु नज़म यादि अचे थी, जंहिंमें हू चवे थो त 2 पहरनि जी मानी में मूं 5 साथियुनि खे कचरे मां मानी ॻोल्हींदे खाईंदे ॾिठो आहे। उन्हनि खे ॿुधायो त आउं उन्हनि जे लाइ ॻोढ़ा ॻाढ़ियां थो ऐं रुआं थो, छो त आउं उन्हनि मोहताजनि, मज़लूमनि ऐं मिस्कीननि सां मोहबत कयां थो। ॿुधायो उन्हनि खे त मूं माण्हुनि खे इबादत गाहुनि में वेंदे ॾिठो आहे जिते उन्हनि जा मज़हबी रहनुमा उन्हनि जी निजात ऐं बख़्शिश लाइ दुआऊं कनि था, पर उहे उन्हनि मां नाहिनि, छो त उहे अहिड़ी जहनम में कॾहिं कोन ईंदा जंहिं जहनम में इहे मुफ़लिस, ग़रीब
ऐं बुखिया इंसान रहनि था। साॻी हालत असांजे लीडरनि जी बि इहे कॾहिं बि उन्हनि ॾुखनि तकलीफ़नि ऐं दर्दनि में रहण पसंदि कोन कंदा जिन्हनि खे बर्दाश्त कंदे कंदे असांजा नसल खपी विया। न इहे मामूली इलाज लाइ सरकारी अस्पतालनि में धिका खाई सघनि था, न मामूली चोरी जे ॾोह में कोर्टनि जा चकर काटे सघनि था, न इहे अहिड़ी बुख बर्दाश्त करे सघनि था, न ई पंहिंजी औलाद खे बुखे पेट सुम्हंदे ॾिसी सघनि था, न इन्हनि खां भॻल रोडनि ते सफ़र थिए थो, न ई असां जेतिरी कमाई में इन्हनि जो गुज़ारो हले थो। ग़रीब माण्हू जे हक़नि लाइ एहतिजाज खे लीड करण वारा 2 करोड़ जी गाॾी ते चढ़ी अचनि था ऐं असीं फ़ख्र सां चऊं था त असांजा लीडर अचनि पिया। न असांजी का शइ उन्हनि सां मुशाबत रखे थी, न उन्हनि जी का आदत असां सां ठहे थी। पोइ असांजा लीडर असांजा कीअं थिया? चलो आउं त क़ौम जो गद्दार आहियां, रियासती एजेंट आहियां, तव्हां मूंखे छॾियो, पंहिंजे पाण खां पुछो छा तव्हांजे हालतनि जो कॾहिं तव्हांजे लीडरनि ते को असरु पियो आहे? तव्हांजे झुरियल झोपड़ियुनि मथां वसंदड़ ज़ुल्म जी बरसात खे कॾहिं इन्हनि पंहिंजे दिलि सां महसूसु कयो आहे? तव्हांजी गुरबत, तव्हांजे रुड़कनि ते कॾहिं इन्हनि जा अहसास न वधिया, बल्कि तव्हांजी वफ़ादारी जे बदिले बसि लाशनि जा तोहफ़ा मिलिया। अॼु ज़िंदगी बदतरीन हालतनि जी गुलाम आहे ऐं असांखे इहो ॿुधायो वञे थो त इन जो सबबु वोट जो ग़लति इस्तेमालु आहे। मतिलबु नाअहली जे नदियुनि मां इहे तड़ करे अचनि त मिड़ई ख़ैर आहे, असां अकल जे नलके मां मुंहं खे छंडो भरूं त ॾोहारियूं। इहो ई त कमाल आहे जो हिते करप्शन ऐं अयाशियुनि में गर्क हुकुमराननि बजाए उन अवाम खे ॾोही तस्लीम कयो वञे थो जिन्हनि खे साह खणण जी बि इजाज़त वठणी पवंदी आहे। निजी जेल, सरदारनि वॾेरनि जा जिरगा, धाड़ेलनि जा दाबा, छा इहे सभु असांजी पैदावार आहिनि? असांजे ॾिनल टैक्स जे पैसनि मां फ़ौज, पुलिस ऐं रेंजर्स खे पघारूं ॾिनियूं वञनि थियूं, पर असांजी हिफ़ाज़त करण बजाए सिर्फ़ इन्हनि खे प्रोटोकॉल ॾियनि थियूं। मसइलो वोट जो नाहे, उन सोच जो आहे जंहिं सॼनि खां गुलामी खे क़बूल करे रखियो आहे। हिते सिर्फ़ वोट खे तब्दील करण सां कुझु तब्दील कोन थींदो, उन सां गॾोगॾु तव्हांखे अकल, शऊर, इत्तेहाद ऐं हौसले जी बि ज़रूरत आहे। इलेक्शन में वोट उम्मीदवारनि खे ॾिबो आहे ऐं हिते उम्मीदवार उहे ई आहिनि जेकी सदाई रहिया आहिनि। सभिनी खे आज़माए बि चओ था त वोट जो कसूर आहे, पोइ तव्हां ई ॿुधायो त वोट जो सही हक़दार केरु आहे? इहे ज़लालतनि जा ज़हर हर दौर में पीअणा पवंदा जेकॾहिं तव्हांखे मरण में मज़ो अचे थो। लीडरनि जा कसीदा पढ़णु छॾे पंजनि हालतनि ते रहम कयो। किथे सियासत जे सैलाब में पंहिंजा वजूद ई न विञाए छॾियो। तव्हां पाण पंहिंजी मालिकी कयो, इत्तेहाद में अचो, पंहिंजे पाण खे सुञाणो, पंहिंजी ताक़त खे सुञाणो। ज़िंदगी जहिड़ी अनमोल शइ खे इन्हनि जाहिलनि जे पेरनि में न उछलायो। यादि रखो जेकॾहिं तव्हांजे किरदारनि क़ौम खे किस्सो बणाए छॾियो त तव्हांजे ख्वाबनि ते पाबंदी जा पहिरा लॻल हूंदा। ज़िंदगी तव्हां खां नफ़रत कंदी ऐं नए नस्ल खे तव्हांजे वजूद ते शर्म ईंदो।